बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारे सी रहे हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। मां वहाँ महताब अली नूर। नाज़रीन, गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां वठी असां हिकु अहम मामले ते मुसलसल ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। उहो मामिलो आहे गैर क़ानूनी तौर सिंध ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि में रहंदड़ जेके अफ़गान परॾेही आहिनि, उन्हनि अफ़गान परॾेहियुनि जे हवाले सां इहो हाणे तस्दीक थी चुकी आहे त न रुॻो उहे स्मगलिंग में मुलविज़ आहिनि, काफ़ी सारा समूरा न पर अक्सरियत जेका उन्हनि जी उहे स्मगलिंग में मुलविज़ आहिनि। ऐं ईअं खणी चइजे त एजेंसीज़ खे हाणे इहा ख़बर पई आहे त मुल्क जी मईशत जेका ॾींहों ॾींहुं किरंदी पई वञे, इन जो बुनियादी सबबु बि इहो ई आहे त डॉलर जी जेका गैर क़ानूनी तौर स्मगलिंग थिए पई, तिजारत थिए पई अफ़गान बॉर्डर जे ज़रिए, इन सां बि तमामु घणो नुक़सानु पहुचे पियो। इन सूरत हाल खे ॾिसंदे अॼु एपेक्स कमेटीअ जो अहम इजलास थियो निगरान वज़ीर आज़म अनवार उल काकड़ साहिब जी सदारत में, जंहिंमें आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत जेके सिक्योरिटी एजेंसीज़ आहिनि उन्हनि जे अमलदारनि शिरकत कई आहे। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि ऐं सिविल क़यादत जेका आहे ॿी उन बि शिरकत कई। अॼोकी इन एपेक्स कमेटी में लॻे ईअं थो त रुॻो इहो 1 पॉइंट एजेंडा हुयो त अफ़गान परॾेही जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरसियल आहिनि गैर क़ानूनी तौर ते, उन्हनि खे मुल्क निकाली ॾिनी वञे। इन हवाले सां अहम फ़ैसिला इहे कया विया त अफ़गान परॾेही जेके गैर क़ानूनी तौर तरसियल आहिनि उन्हनि खे 1 नवंबर ताईं जी डेडलाइन ॾिनी वई आहे त उहे 1 नवंबर ताईं पंहिंजूं मिल्कियतूं, असासा ऐं कारोबार जेको कुझु उन्हनि जो आहे उहो फ़रोख़्त कनि, खपाइनि ऐं उनखां पोइ पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वापसि हलिया वञनि। न रुॻो अफ़गान परॾेही पर ॿियूं क़ौमियतूं, ॿियनि मुल्कनि जा शहरी जेके हिते रहियल आहिनि। इन हवाले सां इहो फ़ैसिलो कयो वियो त जेकॾहिं 1 नवंबर ताईं इहे परॾेही पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वापसि न विया त पोइ इन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन कयो वेंदो ऐं इन्हनि जूं मिल्कियतूं बि पाकिस्तान हुकूमत जेका आहे उहा सेल कंदी ऐं उनखां पोइ इन्हनि खे डिपोर्ट कयो वेंदो एजेंसीज़ जे थ्रू। हाणे इहो फ़ैसिलो जॾहिं साम्हूं आयो उनखां पोइ निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर सरफराज़ बुगटी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे। इन एपेक्स कमेटीअ जे इजलास जा कुझु अहम नुक़्ता जेके आहिनि उहे मीडिया सां शेयर कया। उनखां पोइ वरी असां ॾिठो त सिंध हुकूमत जंहिं कुझु ॾींहं पहिरियां ई फ़ैसिलो इन मामले ते करे छॾियो हुयो ऐं 3 कमेटीज़ जेके आहिनि उहे जोड़ियूं वयूं हुयूं। उन मां हिकु अमलदरामद कमेटी इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। उन अमलदरामद कमेटीअ में FIA शामिलु आहे, IB इंटेलिजेंस ब्यूरो जा नुमाइंदा शामिलु आहिनि, ISI जा नुमाइंदा शामिलु आहिनि। उनखां अलावा ॿियूं एजेंसीज़ आहिनि जेके निगरानी कंदियूं ऐं सूबाई सरहदूं जेके आहिनि बॉर्डर्स उन्हनि ते चुरपुर जी बि मॉनिटरिंग कंदियूं ऐं ख़ासि तौर ते वरी स्मगलिंग वारा मामला आहिनि उन ते बि ध्यानु ॾींदियूं। हाणे सिंध जी निगरान सरकार इन ते अमल दरामद बि शुरू करे ॾिनो ऐं अॼु असां ॾिठो त क्यामाड़ी वारे इलाइक़े में ज़िलो क्यामाड़ी जेको आहे सिर्फ़ु उन इलाइक़े में कार्रवाई दौरान हिकु ई कार्रवाई थी ऐं 15 गैर क़ानूनी तरसियल अफ़गान जेके शहरी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। फॉरेन एक्ट तहत उन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वियो ऐं वधीक कार्रवाई बि कई पई वञे। सवाल इहो आहे त अव्हांखे यादि हूंदो त हैदराबाद में नौजवान बिलाल काका खे जहिड़ी बहिरमाने नमूने सां क़तलु कयो वियो हुयो, उनजे रद्दअमल में कराचीअ जे सोराब ॻोठ में जहिड़ी रीति परॾेही मुल्क जेको आहे अफ़गानिस्तान नालो वठी था छॾियूं, उन मुल्क जो झंडो खणी जहिड़े नमूने सां उन्हनि परॾेहियुनि एहतजाज कयो ऐं सिंधियुनि जा शनाख़्ती कार्ड चेक करे उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो, उहो अमल अॼु ताईं कंहिंखां विसरियो न आहे। ऐं इहे जेके गैर क़ानूनी परॾेही तरसियल आहिनि न रुॻो असांजी धरतीअ ते ॿार आहिनि मुआशी तौरु, उनखां सवाइ मनशियात जी स्मगलिंग में मुलविज़ आहिनि। ॾोही वारदातूं जेके क्राइम वधे पियो कराचीअ में, स्ट्रीट क्राइम, उन्हनि में बि इन्हनि जो तमामु घणो हथु आहे त इन्हनि जी निकाली जेका उहा तमामु ज़रूरी आहे। पर हिते वरी हिकु पॉइंट इहो इन एपेक्स कमेटीअ में फ़ैसिलो कयो वियो त जिन जी रजिस्ट्रेशन थियल हूंदी उहे असांजे मुल्क में रही सघनि था ऐं जिन वटि वरी गैर क़ानूनी शनाख़्ती कार्ड्स हूंदा बि ठहियल जेकॾहिं त उन्हनि जी DNA टेस्ट कई वेंदी। इहो बि हिकिड़ो सुठो अमल हूंदो। पर परॾेही आख़िर परॾेही आहे, मतिलबु उनखे जेकॾहिं तव्हांजो शनाख़्ती कार्ड मिली बि चुको आहे त उनजी DNA टेस्ट कराए घटि में घटि 3 नसुलनि जी डिमांड त इन प्रोग्राम जे थ्रू ईंदी रही आहे। उनखां पोइ उन्हनि खे हिते रहण जी इजाज़त हुजे, अदरवाइज़ उन्हनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वञे। ईंदा इहो मामिलो आहे। इन ते ई अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारुफ़ मां सां करायूं था। सीनियर तर्जुमा निगार आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो आहे, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। उन सां गॾु अयाज़ लतीफ़ फलीजो साहब क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह आहिनि ऐं ख़ासि तौर ते परॾेहियुनि जे मामले ते इन्हनि सां बि केतिरा ई दफ़ा ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। ऐं स्पेशल एडिशन अव्हांखे यादि हूंदो कुझु महीना पहिरियां असां कयो हुयो डोमिसाइल वारे मामले ते, जॾहिं अब्दुल कादिर मंदोखेल जेके क्यामाड़ी मां ई चूंडियल MNA आहिनि उन्हनि पारां क़ौमी असैम्बली में बिल पेश कयो वियो, जंहिंमें इहो मुतालबो कयो वियो त फाटा बलोचिस्तान ऐं ॿियनि सूबनि जा जेके माण्हू जिन वटि रेज़िडेंशियल सर्टिफिकेट आहे या जेके
काफ़ी अरसे खां वठी सिंध में तसियल आहिनि उन्हनि खे सिंध जो डोमिसाइल ऐं रिहाइशी सर्टिफिकेट ठाहे ॾिनो वञे उनजी बि तमामु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थी हुई। डॉक्टर अयूब शेख साहब, अॼु ही जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे एपेक्स कमेटीअ जो आहे त ॾाढो सुठो फ़ैसिलो, इन जा पॉइंट्स बि ॾाढा ज़बरदस्त आहिनि। जांच पड़ताल थींदी, मिल्कियतूं उन्हनि जूं नीलाम थींदियूं, परॾेहनि खे वापसि वञण जे लाइ 1 नवंबर जी डेडलाइन ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत कार्रवाई शुरू बि कई आहे ऐं 15 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो। अव्हांजो कमेंट सर? मुंहिंजो ख़्यालु आहे त ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे ऐं 30 साल 40 साल लॻा आहिनि हिन फ़ैसिले ते। सिंध जा माण्हू सेंसिटिव आहिनि। हमेशह जेके बि परॾे जी गैर क़ानूनी अचनि था उन्हनि जे बारे में जेको सेंसिटिविटी हुननि ज़ाहिर कई आहे, अॼु 40 सालनि खां पोइ उहा ॻाल्हि ज़ाहिर थी त सिंधी माण्हू सही पिया चवनि। हाणे जॾहिं ॻाल्हि बीचे में पई आहे, जॾहिं अंदरि घमसान थी वियो आहे, लड़ाई थी वई आहे, हथियारनि जो इस्तेमालु थी वियो आहे, स्मगलिंग थी वई आहे, असांजो मुआशी वज़न ख़राबु थी वियो आहे, बैलेंस ऐं तवाज़न ख़राबु थी वियो आहे, पोइ असां सभु इन ते आया आहियूं त हाणे हिननि खे कढो। मुंहिंजो ख़्यालु आहे त निगरान हुकूमत खे मुंहिंजी हिकिड़ी सलाह हीअ आहे त मोहम्मद खान जूणे जे वारो उहो ख़त वरी ॿीहर हेठि लाथो वञे ऐं ज़िलनि में हर डिप्टी कमिश्नर खे चयो वञे त जेके बि मिल्कियतूं आहिनि ऐं कंहिं बि नए माण्हू खे कहिड़ी बि क़ौमियत जो हुजे जेको गैर क़ानूनी आहे उनखे हाणे ज़िलनि में हुकूमतूं मिल्कियतूं वठण जो को बि हक़ु न हुजणु खपे ऐं समूरा माण्हू जेके आहिनि उहे उतां मरहलेवार जेके आहिनि उहे कढिया वञनि ऐं ईअं बि न थिए त सिंधी माण्हू हुजनि या ॿिया माण्हू हुजनि उहे वरी पंहिंजे थोरी लालच में उन्हनि खे रहण जा वरी ॿिया बंदोबस्त कनि ऐं केरका जा शिकरा जेके आहिनि घर जा कुकड़ मारींदा आहिनि। असांखे जॾहिं कॾहिं तोखे कंधारो जोखे वारी ॻाल्हि उहा अॼु 40 सालनि खां पोइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी सरकार उन पिणु इहा तस्लीम कई आहे जॾहिं उन्हनि ते इहो बार पियो आहे। आउं सम्झां थो त सभ खां पहिरियां अॼोकी हुकूमत ऐं समूरी माज़ी जी हुकूमतूं सिंध जे माण्हुनि, केपी जे माण्हुनि, बलूचिस्तान जे माण्हुनि खां माफ़ी वठनि जिन जे करे उन्हनि जा हज़ारे माण्हू क़तल थिया आहिनि, हज़ारे फ़ौजी शहीद थिया आहिनि। उन्हनि सभिनी इहो समर सॼो अफ़गान पनाहगीरनि खे तरबियत ॾियण जो आहे, उन्हनि खे अंदरि आणण जो आहे, उन्हनि सां बिना सलाह जे, बिना कंहिं प्लेनिंग जे उन्हनि खे रहाइण जो आहे। इन करे मां सम्झां थो त फौरी तौर ते हुकूमत सिंध जेका आहे, सिंध सरकार उहा ज़िलनि में इहे शयूं ठाहे ऐं हिकिड़ो स्विफ्ट ऑपरेशन करे ऐं उन्हनि जे बिल्कुलु ईमान मर्तबे इज़त सां उन्हनि जी फैमिलियुनि खे पंहिंजे वतन वापसि मोकिलण जो इंतज़ाम करे। जी, एतिरो आसान आहे डॉक्टर अयूब शेख साहब? इन जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे एजेंसीज़ खे, गवर्नमेंट खे काफ़ी कुझु करिणो पवंदो, छाकाणि त सालनि खां वठी जेके कारोबार करे वेठा आहिनि, बिल्डिंग्स खड़ियूं करे वेठा आहिनि, अलासिफ स्क्वायर जो मिसालियूं ऐं सोराबगोड जो मिसालियूं, अफ़गान बस्ती, बंगाल पाड़ा, इन्हनि मां इन्हनि जी नेकाली मिल्कियतूं नीलाम करण जे लाइ 1 नवंबर ताईं जी डेडलाइन, इनखे कीअं पिया ॾिसो? 1 नवंबर ताईं हीअ सभु ॿाहिरि पाण अचनि, न त पोइ हीअ सभु कनि था। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त इहो कमु ॾुखियो कोन्हे ऐं सभु हिननि माण्हू पाण रहिया आहिनि, इंतिज़ाम खे ख़बर आहे, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे ऐं इहो थी सघे थो, बिल्कुलु थियण बि खपे। ऐं 1 नवंबर त उन्हनि इन करे बि चयो आहे त जीअं सभु जो सभु शयूं जेके आहिनि उहे मरहलेवार थींदियूं वञनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इंतिहाई एतिराम सां उन्हनि जी फैमिलियुनि खे पंहिंजे वतन वापसि मोकिलण जो बंदोबस्तु थी सघे थो। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। वापसि सवाल अचूं पिया। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, ॿुधो पिया सर अवां? जी मेहताब, वेलकम सर। अव्हांखे बि अव्हांजो छा ख़्यालु आहे? अव्हांखे यादि हूंदो जीअं इंट्रो में मूं ज़िक्र कयो MNA अब्दुल कादिर बंदोखेल जो, उन जॾहिं डोमिसाइल ॾियण जी डिमांड कई हुई ऐं बिल पेश कयो हुयो, ख़ासि तौर ते वरी वॾे वज़ीर उन वक़्त जे सैयद मुराद अली शाह साहब सां मुलाक़ात खां पोइ ऐं उन जे रास्ते खां पोइ, त उन ते बि सिंध में सख़्तु एहतजाज कयो वियो हो ऐं इहा डिमांड सां इहा ॻाल्हि साम्हूं आई अव्हांजे तरफ़ां बि त अॼु जेकॾहिं डोमिसाइल जी डिमांड थिए थी, सुभाणे इहे वरी नौकरियुनि में पंहिंजो हक़ु वठंदा, उनखां पोइ ॿिया जेके मामला जेके आहिनि उहे बि ईंदा ऐं सिंधियुनि जे हक़नि ते ख़ासि तौर ते धाड़ो लॻंदो या जेका आहे अमल न थियणु खपे। उनखां पोइ इहो बिल जेको आहे फ़िलहालु अप्रूव त न थी सघियो, मामिलो बि दॿिजी वियो।
अॼु जेको एपेक्स कमेटी में फ़ैसिला कया विया इन्हनि खे पहिरियां त कीअं पिया ॾिसो इन ते तव्हांजो कमेंट सर? महिरबानी मेहताब, मुंहिंजे ख्याल में त देर आयत दुरुस्त आयत। पाकिस्तान जे हुक्मराननि खे हींअर ख़बर पई आहे त इस्लाम जे नाले ते या मज़हब जे नाले ते क़ौमूं या हमदर्दियूं कॾहिं बि कंहिंसां कोन हूंदियूं आहिनि या क़ौमूं ठहंदियूं आहिनि। सभिनी जो पंहिंजो क़ौमी मुफ़ाद हूंदो आहे। उहे क़ौमी मुफ़ाद जेकॾहिं सऊदी जा हूंदा त उहो असांजो भाईचारो बि हुन सां ठहंदो, भाउ बि थींदो। जेकॾहिं सऊदी अरब जा क़ौमी मुफ़ाद इज़राइल सां ऐं इंडिया सां वधीक वेझा लॻंदा त हू पंहिंजो उन वक़्तु ई खणंदो, संदरो ॿधंदो ऐं टपड़ खणी वञी उन्हनि सां ॻाल्हियूं कंदो, जेको हींअर तव्हां माज़ी में ॾिसो बि पिया। पर असां इहो माज़ी में यको ठीको खयों त इस्लाम जे नाले में, मज़हब जे नाले में या इस्लामी भाईचारे जे नाले में अफ़गान जी जंग बि विड़ी, जहाद बि कया ऐं उन जे नतीजे में ख़ासि करे सिंध जेको भोॻियो, उन सिंध जी मईशत, सिंध जा उहे इलाइक़ा जेके कारोबार जे हिसाब सां तमामु घणा सम्झो त तमामु सोन जहिड़ा आहिनि। ख़ासि करे कराची जो बंदरगाह जेको आहे, जेको कंहिं ज़माने में क्यामाड़ी ऐं इब्राहिम हैदरी ताईं सॼा जेके इलाइक़ा हुया, हिते सिंधी माहीगीर ऐं कच्छी ऐं सिंधी मलाह जेको आहे सो उहो घणे भाङे उनजो मालिक हूंदो। उते हाणे तव्हां वञी ठेकेदार जेकॾहिं ॾिसंदव त अक्सरियत तव्हांखे उहो ठेकेदार बि उते पठान अफ़गानी नज़र ईंदो, छाकाणि त हुननि वटि अफ़गान जंग जे दौरान जजो पैसो अची वियो। ईअं ई तव्हां सोराब ॻोठ वटि ईंदो त सोराब उन्हनि जे अंडर कंट्रोल आहे सर, समूरा इलाइक़ा उन्हनि जा आहिनि मुकमिल तरह ते। उहो तव्हांजो MNA उतां जो उहो ई थींदो आहे जंहिं साहब क़ौमी असेंबली में जेको बिल पेश कयो त डोमिसाइल वारो शर्त ख़तमु कयो वञे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जी पीपल्स पार्टी हुकूमत जेका PRC फार्म C ऐं D जेको इंतिहाई स्ट्रॉन्ग डॉक्यूमेंट हूंदो आहे कंहिं बि माण्हूअ खे जॉब ऐं एजुकेशन पर्पज़ जे लाइ किथे ॿार को दाख़िला वठंदो आहे त उनखे PRC फार्म C ऐं जेको नौकिरी वठंदो आहे उनखे PRC फार्म D जेको घुर्बल हूंदो आहे, उनजो हूअं ई शर्त इहो आहे त जंहिंजे पीउ जो उते जो PRC ऐं PRC फार्म D जेको आहे परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट फार्म D ठहियल हूंदो त उनजो ठही सघंदो। सिंध हुकूमत उन्हनि खे अञा वधीक कानूननि खे मज़बूत त न करे सघी, पर उल्टो सिंध जे अंदरि हज़ारनि जे तादाद में उते ॿाहिरियां भर्ती थींदा रहिया, पुलिस में बि, एजुकेशन में बि, ऐं कराची जे ख़बर न आहे केतिरनि खातनि में तव्हां हींअर जेकॾहिं वेंदो त तव्हांखे उहे नज़र ईंदा जेके चंद ई सालनि खां अची कराची में आबाद थिया। उन्हनि जा फार्म C ऐं फार्म D बि ठही विया, उन्हनि जा शिनाख्ती कार्ड बि ठही विया, डोमिसाइल बि ठही विया, ऐं उते उन्हनि जी पुलिस में या रेंजर्स में या ॿियनि खातनि में नौकरियूं बि थी वियूं। हींअर मामिलो जेको परॾेहियुनि जो आहे उन में ख़ासि करे अफ़गानी जेको आहे उहो वॾे खां वॾो मसइलो इहो आहे त छाकाणि त अफ़गान बॉर्डर असांजे पश्तून एरिया ऐं बलूचिस्तान एरिया सां मिले थो ऐं उते कुझु ट्राइब्स अहिड़ा आहिनि, कुझु क़बीला अहिड़ा आहिनि जेके ॿिन्ही पासनि ॾे साॻियुनि ज़ातुनि सां, साॻियुनि जेको आहे सो नालनि सां पंहिंजो वजूद रखनि था, जंहिंमें कंधार ऐं कोयटा वारे पासे खां अचकज़ई आहिनि, होॾां काबुल ऐं पिशावर वारे पासे खां, लंडी कोतल वारे पासे खां शिनवारी, उहे ॿिन्ही जो वरी पोइ सॼे बॉर्डर ते ॿियूं केतिरियूं ई ज़ातूं, त उहे जेके काफ़ी सालनि खां पहिरीं अचनि था बलूचिस्तान या KPK, पोइ उतां वरी आस्ते आस्ते उहे उते जा लोकल त हुननि खे क़बूली करण लाइ तयारु न आहिनि। मूंखे अॼु न बल्कि 80s वारे ज़माने में बि जॾहिं असां पिशावर वेंदा हुआसीं त उते जे पठान वटि तसवर अफ़गानी जो अलॻि हूंदो, हू हुनखे पश्तून न सम्झंदा, हू हुनखे अफ़गानी सॾींदा, ऐं असांजे लाइ उहे वरी हिते सभु पठान थी करे ईंदा ऐं उहे अफ़गानी हिते कन्वर्ट थी पठान जी हैसियत में या बलूचिस्तान जे पठान जी हैसियत में हिते जे ज़मीनुनि जा बि मालिक थींदा विया, कारोबारनि जा बि मालिक थींदा विया, नौकरियुनि जा बि मालिक थींदा विया। पर हाणे जेका तकलीफ़ महसूसु थिए थी पई रियासत खे हींअर, उन में ख़ासि जेको मुख्य सबबु आहे उहो हिकिड़ो आहे दहशतगर्दी ऐं ॿियो आहे मुल्क जी मईशत। मुल्क जी मईशत में जेको कारो नाणो आहे, ख़ासि करे जेको स्मगलिंग थिए थी, उन में सॼे खां सॼो इहो इलाइक़ो पूरो हींअर उहो मुलविस आहे ऐं उन में इहे न रुॻो ॿियूं शयूं उतां मुंतकिल थियनि थियूं या सिमंगल थियनि थियूं, पर उतां खां हथियार जो अचणु ऐं जजे तादाद में उते जेको हथियार मौजूदु आहे उहो हिते जे लोकल मार्केट में धाड़ेलनि खां वठी करे कराची ताईं उनजो विकामजणु, ऐं उन खां पोइ मंशियात। कराची जे अंदरि मंशियात जो जेतिरो अज़ाब वधी वियो आहे शायदि ई किथे कंहिं पाकिस्तान जे ॿिए इलाइक़े में हुजे
स्कूलनि खां वठी करे एलीट क्लास जे बंगलनि ताईं जेके पार्टियूं थियनि थियूं उते जेका बि नशावर शइ जेका इंटरनेशनल मार्केट में इंतिहाई वॾी मालियत में मिली सघे थी उहा हिते तव्हांखे सस्ते अघ ते मिली सघे थी। त इहे सभु शयूं जेके आहिनि उनजे सबबु आहिनि ऐं इंटरनेशनल रिपोर्ट्स ई आहिनि त दुनिया जी आइस जे प्रोडक्शन जो 80% अफगानिस्तान में प्रोड्यूस थिए थो ऐं उनजो जेको इंटरनेशनल मार्केट में पहुचण जो रस्तो आहे उहो पाकिस्तान आहे। हाणे इहे जेके सभु शयूं आहिनि त यकीनी तौर ते ख़ुदि पाकिस्तान जो पंहिंजो नालो उनजी पंहिंजी जेका आहे सा शुनाख्त ऐं पंहिंजी जेका इज़त आहे उहा बि दाव ते लॻल आहे। त सुभाणे तव्हां जेकॾहिं किथे बि कोई अहिड़ी शइ ज़ाहिर थी पए त उन में अॻे जेको हींअर तव्हां ग्रे लिस्ट मां मस निकिता आहियो ऐं टेररिस्ट फाइनेंसिंग मां मस जान छुटी आहे त वरी जेकॾहिं इन्हनि शयुनि में फासंदासूं त अञा वधीक मामला ख़राब थी सघनि था। ऐं ॿी शायदि मूंखे लॻे थो त हींअर कुझु इंटरनेशनल सिनारियो बि अहिड़ो जुड़ंदो पियो वञे जंहिंमें अफगानिस्तान खे थोरो सोड़े करण जे लाइ पाकिस्तान उन मां हथु कढण जे लाइ तयारु थींदो पियो वञे, जंहिंजे करे ही सभु शयूं जेके आहिनि उहे हींअर रिथाबंदी थिए पई। पर उमेद आहे त इहा रुगो ॻाल्हियुनि जी हद ताईं न हूंदो, इन ते अमल थींदो ऐं बिलख़ुसूस सिंध हुकूमत जेका मौजूदा सिंध में आहे उहा उन ते वधीक सख़्ती सां अमल कंदी ऐं जेके ही अफगान बस्तियूं ऐं जेके उहे नोगो एरियाज़ बणियल आहिनि जिते अॼु बि जेकॾहिं सोराब ॻोठ खां वठी करे नार्दर्न बाईपास ताईं किथे बि जेकॾहिं पुलिस वञणु चाहे त मुंहिंजे ख़्याल में मुश्किल सां कंहिं इलाइक़े या घर में इंटर थी सघंदी, कंहिंजी का तलाशी वठी सघंदी ऐं उते कंहिं माण्हू खे लठ बि न हणी सघंदा। जेको जीअं तव्हां हवालो ॾिनो त हू जेको बिलाल काका वारो वाक़ियो थियो त उन खां पोइ कराची सोराब ॻोठ खां वठी हिन सॼे इलाइक़े में जेके अफगान झंडनि सां गॾु उहे अफगानी ॿाहिरि निकिरी रोडनि ते बीठा ऐं हर ईंदड़ वींदड़ खे जेको उन्हनि तंग कयो, इन मां अंदाज़ो करे सघिजे थो त इहो पूरो इलाइक़ो हिकिड़ो मिनी अफगानिस्तान आहे। बसिस मां ख़ासि तौर ते शनाख्ती कार्ड चेक करे सिंधियुनि खे ई तशद्दुद जो निशानो बणायो वियो, फुरलूट कई वई, हाईवे ब्लॉक लॻो पियो हुयो। जी ॿी ख़तरनाक शइ जेका आहे जेका उहा महताब इहा आहे त इन इलाइक़े में हींअर वॾियूं वॾियूं मार्केट्स जुड़णु शुरू थी वयूं आहिनि जिन खे न्यू बाड़ा जे नाले सां सॾियो थो वञे। उहो न्यू बाड़ा मार्केट जेकॾहिं हुकूमत उन्हनि ते हींअर कंट्रोल न कयो त पोइ इन न्यू बाड़ा मार्केट में अंदरि तव्हांखे उहो जीअं पिशावर जो हयाताबाद बणिजी वियो जेको कारखानो मार्केट असुल में हुयो त उते जे इंडस्ट्रियल एरिया जे लाइ, पर उहो पोइ असला खाने जो वॾे में वॾो हिकिड़ो मर्कज़ बणिजी वियो। त किथे ईअं न थिए जेकॾहिं हींअर अखियूं न पटियूं हुकूमत अॻिते हली करे इहो सोराब ॻोठ जो न्यू बाड़ा जेको हूंदो उहो हयाताबाद वारो जेको आहे सो बाड़ा मार्केट बणिजी वेंदो। जी महताब ठीकु आहे। इनाम साहब थैंक यू सो मच। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह आहिनि अयाज़ लतीफ़ फली जो साहब असांजी रिक्वेस्ट ते उन्हनि जॉइन कयो आहे। अयाज़ साहब वॾी महिरबानी अवांजी, वेलकम चऊं पिया अवांखे सर प्रोग्राम में। महिरबानी महताब। अयाज़ साहब अवांखे यादि हूंदो कुझु महीना पहिरियां बि अफ़गान परियुनि जे मामले ते हूअं तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे, पर उन ॻाल्हि ॿोल दौरान अवां डिमांड इहा रखी हुई त न रुगो हिते रहंदड़ जेको अफ़गानी आहे पर उनजी वालिदा उनजे वालिद जो डोमिसाइल बि चेक थिए ऐं उनखां पोइ उन्हनि जी DNA बि कराई वञे त असुलु उहे किथां जा रहवासी आहिनि ऐं पोइ उन्हनि खे उन्हनि इलाइक़नि ॾांहुं वापसि मोकिलियो वञे। अॼु एपेक्स कमेटीअ में कुझु अहिड़ो फ़ैसिलो थियो आहे त इहे परॾेही जेके रहियल आहिनि गैर क़ानूनी उन्हनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वञे। 1 नवंबर ताईं जी डेडलाइन ॾिनी वई आहे इब्तिदाई तौर ते, इन ते तव्हांजो कमेंट सर। अदा महताब चवंदा आहिनि उठ तॾहिं त रड़िया जॾहिं बोरा ते सुबिया, तंहिं करे आउं हमेशह इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो आहियां, पोइ ओॾी महिल इग्नोर थींदियूं आहिनि। जीअं मूं अॻे चयो त मुल्क जी हेतिरी गैस ऐं पेट्रोल सिंध पेश करे थी उनखे कोन थो शेयर मिले त पोइ सभिनी पॉलिटिकल लीडर्स कुझु वक़्त खां पोइ इहो चवणु शुरू कयो ऐं तव्हां बिल्कुलु सही निशानदेही कई आहे त मूं तव्हांजी प्रोग्राम में चयो हो त उन्हनि जा शनाख्ती कार्ड DNA उन्हनि जी ह्यूमन ट्री चइबो आहे त जेको उन्हनि जो नसब हसब नसब उन्हनि जा पुराणा अबा ॾाॾा परॾाॾा तड़ॾाॾा सभु चेक थियनि। तंहिंजे करे अॼु तमामु दुरुस्त फ़ैसिलो थियो आहे, उनजी मुकमिल हिमायत कयूं था, क़ौमी अवामी तहरीक करे थी सिंध जा सभु माण्हू कनि था। पर पाकिस्तान में फ़ैसिलनि जी तारीख़ ॾाढी सुठी आहे, उन्हनि फ़ैसिलनि ते अमल केतिरो थो थिए बिल्कुलु इहा ॻाल्हि इट हैज़ टू बी सीन त अमल थिए थो या हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो आहे बसि फ़ैसिलो डेडलाइन अची वई वरी डेडलाइन गुज़री वई ॿिए खे खफ़े में लॻासीं। जीअं पाण सिंध में ॾिसंदा आहियो त दोदे भील मां निकिरंदा आहियूं त नाज़िम जोखियो नाज़िम जोखे मां निकिरंदा आहियूं त फातिमा फुरड़ो मां त नवाब वली मोहम्मद मां त सचरंड, पोइ हिकिड़े फ़ैसिले जे पोयां ॿियो फ़ैसिलो निमरता फलाणो नाइला वीचारियूं वधियूं। इहा सरकार वफ़ाक़ी वटि बि ईअं हूंदा आहिनि, ओचितो जेको ज़िलज़िलो अची वञे, ओचितो का IMF जो बैन लॻी वञे, ओचितो को कॾहिं मुल्क को हमिलो करे विझे या ख़तरो थिए त फ़ैसिलो छुटो। मुल्क जेके बाशऊर ऐं बाख्तियार ऐं
हिकिड़ा ज़िम्मेदार मुल्क हूंदा आहिनि, उहे जेके फ़ैसिला कंदा आहिनि उन ते अमल कंदा आहिनि। तंहिंजे करे अॼोके फ़ैसिले जी अॼु कयूं था। हाणे ॿ टे पासा आहिनि। हिकिड़ो पासो इहो आहे तव्हांजे ज़रिए ऐं टाइम न्यूज़ जे लखे व्यूअर्स जे ज़रिए सिंध जे पुलिस ऑफिसर्स खे अपील थो कयां। सिंध जा पुलिस ऑफिसर्स जेके पुलिस ऑफिसर साहिबान आहिनि उहे उन लाइ अयाज़ लतीफ़ अली जी या महताब जी या ॿिए के अहिड़े माण्हू जी ॻाल्हि जी घटि अहमियत हूंदी आहे जेको वज़ीर आला, गवर्नर, वफ़ाक़ी वज़ीर, वज़ीर आज़म न हुजे, MNA MP सेनेटर न हुजे, पर तॾहिं बि उन्हनि खे निमाणी गुज़ारिश थो कयां त बाबा ठीकु आहे, तव्हां डुअल नेशनलिटी हूंदी, तव्हां वटि जाम पैसा हूंदा, तव्हां साहिब इख़्तियार आहियो, पर तव्हां हिन अमड़ जा बचड़ा बि आहियो सिंध जा, पाकिस्तान जा, ऐं पाकिस्तान जे 25 करोड़ माण्हुनि ऐं सिंध जे 7-8 करोड़ माण्हुनि जा तव्हां ते के फ़र्ज़ आहे। कुदरत मां सिंध जे पुलिस ऑफिसर्स खे ऐं सिंध जी ब्यूरोक्रेसी खे, सिंध जी DMG खे, DCs, असिस्टेंट कमिश्नर्स, मुख़्तियारकारस खे इहो मौक़ो ॾिनो आहे, सभिनी SHOs खां वठी IG ताईं, त उहे पंहिंजो किरदारु अदा कनि। उन्हनि जे साम्हूं बिलाल काका जो वाक़ियो आहे, उन्हनि जे साम्हूं कराची में अलकरम ते जीअं माण्हुनि खे लाहे बेइज़तो कयो वियो, सिंधी नियाणियुनि जी तोहिनूं कयूं वयूं, उन्हनि खे गाॾियुनि मां लाहे उन्हनि जे साम्हूं हिकिड़ी बदतमीज़ी ऐं बदतहज़ीबी करे उन्हनि खे हैरस कयो वियो। हैदराबाद बाईपास ते जीअं मिसकीन माण्हुनि खे कुठो वियो ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में, नंढड़नि ज़िलनि में जीअं किथे को ज़ाती झड़ो थिए थो उते कठ था गॾो कनि, हज़ार इलीगल इमिग्रेंट्स हथियार क्लाशनकोफ ऐं लांचर खणी पहुचो वञनि ऐं माण्हुनि खे धरती धड़नि खे हरासा कनि था। उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो कानूनी रस्तो मिलियो आहे। पाण सिंधी माण्हू कानून जी पासदारी कंदड़ माण्हू आहियूं। पाण इलीगल इमिग्रेंट्स सां बि पाण वायोलेशन या उन्हनि जे वायोलेंस जे हक़ में न आहियूं। तंहिंजे करे जॾहिं हिकिड़ो लॉ ठाहे ऐं हिकिड़ो कानून ऐं हुकुम ॾिनो आहे वफ़ाक़ी हुकूमत त सिंध जा SSPs, DSPs, SHO सभु अॻियां अचनि, पैसा वैसा कमायो, ठीकु आहे, फर्स्ट क्लास बदिलियूं, सरकार जे हिदायतुनि ते हलो था, अयाज़ लतीफ़ अली जी ॻाल्हि जी अहमियत घटि हूंदी, पर तव्हां बचड़ा त आहियो न, तव्हांजा पड़पोता तड़पोता सभु हिते रहंदा, अधु खणी हलिया वेंदा अमेरिकन कैनेडियन, तव्हां वटि सिटीज़नशिप हूंदी, अधु तव्हांजा सौट मासा त हिते रहंदा न, उहे जे जसन में रोडनि ते कुसजनि, उहे जे तव्हां SSPO जो कराची जेके थाणे जा, सोराब ॻोठ जा या नादरन बाईपास जा या क्यामड़ी जा ऐं उते हज़ारे लखे माण्हू घेरो करे तव्हांजे पुलिस ऑफिसरनि खे शहीद कनि। तव्हांजे पुलिस जे हेडक्वार्टर में जीअं घिड़ी बमबारी कई वई ताज़ो, तव्हांखे यादि हूंदो, पुलिस हेडक्वार्टर में घिड़ी आहे, उते वञी गोलियूं हलाए माण्हू मारे छॾियूं। इहे जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि इन्हनि खे कढण में तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो। ॿी महताब हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जेका तव्हांजे ज़रिए करणु चाहियां थो। सॼी दुनिया में जेके रेफ्यूजीज़ आहिनि, इलीगल इमिग्रेंट्स या रेफ्यूजीज़ या पनाह गुज़ीन, उन्हनि जो बेसिक केस छा हूंदो आहे? रोहिंग्यास जो बेसिक केस छा आहे? उन्हनि जो दलील छा आहे? जेके बर्मा जा रोहिंग्यास, त बाबा असांखे बर्मा में खून थिए कयो वियो, मारियो थिए वियो, क़तल थिए कयो वियो, ऐं ईअं केतिरा ईरान जा, इराक जा, ॿियनि मुल्कनि जा, अफ़गानिस्तान जा माण्हू दुनिया जे ॿियनि मुल्कनि में वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे ख़तरो आहे, पाकिस्तान वेंदा, अॻे इंग्लैंड अमेरिका सियासी पनाह वठंदा आहिनि। उन्हनि जो बुनियादी छा हूंदो आहे दलील? इहो त असांजी जान मुल्क में ख़तरे में आहे। अहिड़ो को पनाह गुज़ीन ॾिठो अथव इलीगल इमिग्रेंट खे जेको ॿिए मुल्क में रहे, उते कारोबार करे, ट्रांसपोर्टूं हलाए, उते मंशात खणी अचे, हथियार खणी अचे पियो, बॉर्डर क्रॉस करे, हितां पैसा खणी डॉलर होॾां पियो वञे, नेशनल कार्ड हितां जो ठहियल हुजे पर वरी झंडो उन पंहिंजे मुल्क जो खणी करे उहो नुमाइश। हा, मैच क्रिकेट जी हले त उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ जुलूस कढे, माण्हुनि खे मोचड़ा हणे ऐं उहो ईज़ीली पंहिंजे मुल्क कारोबार लाइ वापसि वेंदो हुजे। बुनियादी ॻाल्हि आहे इहा त जेकॾहिं ईज़ीली हू धंधे तौरु कणिक, चांवर, तेल, डॉलर खणी पंहिंजे मुल्क वञी सघे थो, पोइ बाक़ी हुनखे हेॾां रहण जी ज़रूरत कहिड़ी आहे जॾहिं उते कारोबार करे सघे थो। तंहिंजे करे कारोबार करण जी इजाज़त आहेसि। त आउं इहा इलीगल इमिग्रेंट्स जी ॻाल्हि न पियो कयां, हीअ वरी आउं नई ॻाल्हि पियो एड कयां त जेके इमिग्रेंट्स आहिनि इलीगल न आहिनि, जेके लीगल आहिनि, जेके रजिस्टर्ड आहिनि, उहे जेके रजिस्टर्ड आहिनि, उहे रजिस्टर्ड कहिड़े बुनियाद ते आहिनि त असांखे फलाणे मुल्क में ख़तरो आहे, अफ़गानिस्तान में या इंडिया में, ईरान में, बर्मा में, किथे बसि बांग्लादेश में ख़तरो आहे। जे ख़तरो आहे त उन मुल्क में कारोबार करण कीअं पिया वञनि? तंहिंजे करे उहो जेको रजिस्टर्ड इमिग्रेंट आहे उहो बि इलीगल आहे। छाकाणि त उन रजिस्ट्रेशन कराई आहे इन बुनियाद ते त मूंखे मुंहिंजे मुल्क में ख़तरो आहे परसिक्यूशन जो, मूंखे हुते इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे, तंहिंजे करे आउं हिन मुल्क में रहां थो, जॾहिं त धंधो हुते वेठो करे अचे वञे पियो, तंहिंजे करे उहो बि इलीगल इमिग्रेंट आहे। छाकाणि त उन ग़लति जवाज़ ॼाण आहे, ग़लति कानूनी हिकिड़ी अटकल करे उन ॼाणायो आहे त मूंखे मुल्क में ख़तरो आहे, वञे थो हुते पियो। तंहिंजे करे उन जी रजिस्ट्रेशन चेक कई वञे त उहो जेको हिते रजिस्टर्ड आहे पाकिस्तान में, हीअ रुगो चवंदा न इलीगल, आउं नई ॻाल्हि पियो कयां, जेके हिते रजिस्टर्ड आहिनि उन्हनि खे चेक कयो वञे त उहे गुज़िरियल 2-3 सालनि में घणा दफ़ा अफ़गानिस्तान या ईरान या बर्मा या इंडिया विया आहिनि। जेकॾहिं विया आहिनि त पोइ उन्हनि खे ख़तरो कहिड़ो आहे? पोइ त वञनि पिया धंधे ते। ॿी ॻाल्हि त शनाख़्ती कार्ड त कूड़ा ठहनि था, हिते नादरा में वेठा आहिनि माण्हू, शनाख़्ती कार्ड कूड़ा, पासपोर्ट कूड़ा, साबित थिया आहिनि, सबूत मिलिया आहिनि। तंहिंजे करे DNA ॾिठो वञे पड़ ॾाॾनि जो, तड़ ॾाॾनि जो किथे जो आहे, उनजा मिट माइट किथे आहिनि, हीउ कूड़ ॿिए खे पी करे कोन वेठो आहे।
हिते केतिरा माण्हू आहिनि जेके हिते जा असुल रहवासी आहिनि कंहिं न कंहिं सूबे जा, उहे वरी इलीगल इमिग्रेंट्स खे पंहिंजो भाइटियो पोटो चाचो मामो ॾोहिटो करे विहारे वेठा आहिनि। बाबा ॾिसजे त जंहिंखे पी करे शनाख़्ती कार्ड में लिखायो अथसि, अमा करे लिखायो अथसि, वाकई अमा ऐं बाबा हिन जा आहिनि सही, या ही वेठो आहे कंहिं ॿिए सूबे ॿिए कंहिं शहर जो इलीगल इमिग्रेंट आहे, अफगानिस्तान ईरान ऐं बांग्लादेश ऐं इंडिया मां ऐं बर्मा मां आयो आहे, हिते वेठो चार्ज केस करे त आउं फलाणे जो पुटु आहियां, हिते सिटीज़न थियो वेठो आहे। तंहिंजे करे इहे सभु अटकलूं हाणे हिन में बुनियादी ॻाल्हि कहिड़ी थी अचे, महताब बुनियादी ॻाल्हि इहा अचे थी त वफ़ाक़ी हुकूमत हुकुम ॾिनो, 15 सालनि खां पीपुल्स पार्टी हुई, तॾहिं बि इहे लाज़ हुआ त इलीगल हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां त वफ़ाक़ी हुकूमत रुॻो हुकुम ॾिनो आहे, पर इहो कॾहिं बि पाकिस्तान में कानून कोन रहियो आहे त इलीगल इमिग्रेंट कंहिं बि शहर में वेठो हुजे। इहो हमेशह इलीगल माना छा, माना इलीगल माना गैर कानूनी, त गैर कानूनी माण्हूअ खे गुज़िरियल 15 सालनि में पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे कढणु खपंदो हो। उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ठाहे ॾिना, उन्हनि खे पासपोर्ट ठाहिण में मदद कयूं, उन्हनि खे डोमिसाइल PRC ॾिनऊं, ऐं पीपुल्स पार्टी जे हिकिड़े MNA अची बिल पेश कयो त डोमिसाइल जो मुदत 6 महीना कई वञे, उन्हनि कानून आंदा त उन्हनि खे हिते सीटूं ॾियो, उन्हनि जा वोट दाख़िल कयो। तंहिंजे करे आऊं ही जेका निगरान हुकूमत तसल्लुत आहे तसलसुल आहे पीपुल्स पार्टी जो, तंहिंजे करे मक़बूल बाकर साहब ऐं जेका सिंध जी केयरटेकर गवर्नमेंट आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट, ऐं जेके ब्यूरोक्रेट्स ऐं सेक्रेटरीज़ आहिनि, उन्हनि खे चवां थो, आऊं उन्हनि खे गुज़ारिश बि कयां थो ऐं उन्हनि खे वार्निंग बि ॾियां थो सिंध जे माण्हुनि तरफ़ां त तव्हां जेकॾहिं इहो पंहिंजो रोल प्ले न कयो ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे हिदायतुनि जे बावजूदि तव्हां अॻिड़ियुनि जा गुॾा थी वेठा रहिया हो ऐं तव्हां इलीगल इमिग्रेंट्स खे न कढियो त असां तव्हांखे सहूलियतकार सम्झंदासीं त तव्हां माना वफ़ाक़ी सरकार ऐं वफ़ाक़ी इदारनि ऐं ॿिया जेके इदारा जेके मैटर कनि था, जिन सभिनी जो गॾियल फ़ैसिलो आहे, एपेक्स कमेटी जो फ़ैसिलो आहे, इलीगल इमिग्रेंट्स कढो, उन में तव्हीं पंहिंजो रोल कोन पिया प्ले कयो, माना तव्हीं इलीगल इमिग्रेंट्स खे अणसिधी या सिधी तरह सपोर्ट पिया कयो। तंहिंजे करे सिंध जा माण्हू गॾिजी आवाज़ बुलंद कनि, ऐं हर ज़िले में क़ौमी कारकुननि खे, सहाफ़ियुनि खे, बार एसोसिएशन खे ऐं जेके वापारनि ऐं प्रोफेशनल तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे पुरमन तौर ते लाड़काना, कंदकोट, शिकारपुर, जेकबवाल, सकर, पथर, उमरकोट, जिते बि उन्हनि खे दादू, कंबर शरादकोट, जिते बि उन शहरनि में उन्हनि खे इलीगल इमिग्रेंट्स नज़र अचनि, हू पंहिंजी हिकिड़ी गॾियल कमेटी ठाहिनि, क़ौमी कारकुन ऐं बारूं ऐं वकील ऐं प्रोफेशनल ऐं प्रेस क्लब उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि खे कढाइनि ऐं उन्हनि खे पुलिस खे दरख़्वास्त ॾेई उनजी कॉपी रखनि ऐं उन्हनि खे चवनि त वफ़ाक़ी हुकूमत जे हिन फ़ैसिले तहत हिननि खे अरेस्ट कयो ऐं हिननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो। ठीकु आहे अया साहब, हिकिड़ा ॻाल्हि जेका वाकई या हिन में पॉइंट्स में बि शामिल आहे एपेक्स कमेटी जे, त जाली शनाख़्ती कार्ड जंहिंजो साबित थियो त उनजी DNA टेस्ट कराई वेंदी। हाणे जॾहिं शनाख़्ती कार्ड हिकिड़े माण्हूअ जो परॾेही जो जाली आहे जेको गैर क़ानूनी तौर रहियल आहे, त उनजी DNA टेस्ट जी त का ख़ासि ज़रूरत ई न आहे, उनखे त फ़ौरन डिपोर्ट कजे। जेके वरी रजिस्टर्ड बि आहिनि, जीअं मां चयो त उन्हनि जो फैमिली ट्री, ह्यूमन ट्री चेक करणु खपे, ऐं ॿियनि मुल्कनि में इंटरनेशनल कम्यूनिटी में त ईअं थींदो ई न आहे। जेकॾहिं रजिस्टर्ड बि आहे त उनखे मिल्कियत ख़रीद करणु या कारोबार करण जी इजाज़त न हूंदी आहे। असां वटि हिन जो उबतड़ बिल्डिंग्स ठाहियूं वेठा आहिनि, इन ख़िलाफ़ क्रैकडाउन ज़रूरी आहे सर। महताब ॾिसो, बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। तव्हां अमेरिका वञो हींअर, तव्हांजा इलाही साहब दोस्त विया आहिनि कॉन्फ्रेंस में, हाणे रहनि हुते था, उन्हनि खां पुछो त उन्हनि खे ग्रीन कार्ड केतिरे वक़्त में थो मिले, उन्हनि खां पुछो त उहे केतिरे वक़्त अप्लाई करण खां पोइ घणा साल वेठा आहिनि, जो शादी बि कनि था, घणा साल था लॻनि। वरी पुछो जेके माण्हू इंडिया विया आहिनि, पंहिंजा सिंध जा के हिंदू भाउर इंडिया लॾे विया आहिनि, पुछो त उनखे इंडिया जो आधार कार्ड मिलियो आहे, पुछो वञी माण्हुनि खां इंग्लैंड में छा थो मिले। हिते त आयो माण्हू 10,000, 25,000, 50,000 DC के, मुख्तियार कार के, SDM के ॾिनई ऐं नादरा के ॾिनई ऐं डोमिसाइल PRC शनाख़्ती कार्ड ठही वियुसि। तंहिंजे करे इहो भला सरकार तय कीअं कंदी त इहा जाली आहे? जाली त सरकार जे नज़रुनि में जाली इहो अथव जेको माना नादरा इशू न कयो हुजे उहो जाली आहे। ऐं चवां थो जेके नादरा इशू पई करे उहे बि जाली आहिनि, जाली ऐं गैर जाली इहो सम्झो न त मार्कशीट जेका बोर्ड जारी न करे उहा जाली आहे, जेको बोर्ड जारी करे मार्कूं पैसनि ते ॾेई कूड़ी ठगी करे उहा बि त जाली आहे न। तंहिंजे करे नादरा जेको सही कागज़नि ते सही थपे सां जारी कयो, पर उहो असल माण्हू हुते जो रहवासी कोन्हे, उहो जाली आहे। तंहिंजे करे उहो जेको जाली आहे उनखे न सिर्फ़ु एक्सपेल करणु खपे, कढणु खपे, बल्कि पहिरीं उनखे सज़ा। अमेरिका में तव्हां गैर कानूनी कमु कंदव, जेकॾहिं इलीगल इमिग्रेंट्स रुॻो तव्हांखे पाकिस्तान मोकिले ॾींदा हुआ, तव्हांखे पहिरीं ॿधी सज़ा ॾींदा। दुबई में वेंदव, इलीगल हूंदव, पहिरीं तव्हांखे ॿधी सज़ा ॾींदा, पोइ तव्हांखे पेनलाइज़ कंदा, पोइ पेनल्टी विझी, पोइ आख़िर में पेनल्टी सज़ा पूरी थींदी, पोइ तव्हांखे कढी छॾींदा, उतां डिपोर्ट करे कंदा। तंहिंजे करे ही जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे उन्हनि जी फैमिली ट्री चेक थिए, और फैमिली ट्री चेक करे, उन्हनि जी ह्यूमन हिस्ट्री चेक थिए, उहा चेक करे, उन्हनि जा DNA चेक करे, पोइ उन्हनि खे सज़ाऊं ॾियो, उन्हनि खे कढो। ऐं ॿियो बॉर्डर्स जेके आहिनि महताब, हींअर पाकिस्तान में वरी डिबेट थी हलंदो कल्ह खां टे ॾींहं खां टेलीविजन चैनल्स ते, त बॉर्डर्स ते जेके माण्हू मौजूद आहिनि से पैसा वठी माण्हुनि खे अचण पिया ॾियनि। तव्हीं था धिका ॾेई कढंदव, हिकिड़ी बस में ट्रांसपोर्ट में चढ़ी वेंदो, बसूं आहिनि उन्हनि जूं, बसूं बि उन्हनि जूं, गाॾियूं बि उन्हनि जूं, टैंकर बि उन्हनि जा, ट्रेलर बि उन्हनि जा।
ॾह ॼणा असां ॿधी क्यामाड़ी खां रवाना कंदो, मथे हफ़्ते वरी उहो कंदुकोट ऐं गोटकी खां वरी उहे साॻिया 20 ॼणा टैंकर जे मथे चढ़ी वरी ठगाजी कंदा। तंहिंजे करे बॉर्डर तां उनखे कढियो वञे ऐं बॉर्डर ते यकीनी बनायो वञे त उहे वापसि न अचनि। हिन में ॾिसो वरी ॻाल्हि आहे त सभ खां वधीक ख़तरो कंहिंखे आहे? सिंध खे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत 15 सालनि खां कंहिंजी आहे सिंध में? सूबाई हुकूमत सिंध जी, सिंधी माण्हुनि जी। ऐं वफ़ाक़ में केरु वेठो? 5 साल कंहिंजी हुकूमत हुई? पीपुल्स पार्टी जी। हिन इत्तेहादी केरु आहे? पीपुल्स पार्टी। उन्हनि जी ज़िमेदारी हुई त उहे इलीगल इमिग्रेंट्स कढंदा, उहे फेल थिया आहिनि। हाणे मौक़ो मिलियो आहे उन्हनि खे पाण भरपूर ताक़त सम्झ अकुल सां पुरअमन तौर ते धिके कढूं। ठीकु आहे। अयाज़ लतीफ़ अली जो साहब, वॾी महिरबानी सर, हमारी व्यूज़ टाइम में ॻाल्हि ॿोल की। थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, ॻाल्हि ॿोल ॿुधी पैनलिस्ट जी। अवां जो छा ख़्यालु आहे, न रुॻो कराची पर केन शाह खां वेंदे सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि, इहो मनशियात जो कारोबार ऐं इहा वबा जेका आहे उहा त सिंध जे ॿियनि शहरनि में बि वञी पहुती आहे, स्मगलिंग उते बि थिए पई, नौजवान नस्ल तबाह थिए पियो। वक़्त जी ज़रूरत आहे त जेको अॼु फ़ैसिलो थियो आहे हिन ते फौरी तौर ते अमल दरामद बि थिए। सर जेको अॼु थी रहियो आहे इहो उन वक़्तु जॾहिं ज़ियाउल हक़ जे दौर में इहा सूरत हाल थी रही हुई, उन वक़्तु बि नेशनलिस्ट पार्टियूं उन ते तमामु घणो फोकस्ड हुयूं। मूंखे यादि आहे धारियुनि जी आबादकारी ते हिकिड़ो तमामु वॾी सीरीज़ हली हुई फ़िलहाल पाकिस्तान में, जंहिंमें रसूल पलीअ साहब लिखिया हुया आर्टिकल्स। सभिनी पार्टियुनि पंहिंजी तरफ़ां मौक़िफ़ ॾिनो हुयो। पर इन ॻाल्हि ते इहो रियासत जो जेको कॉन्सेप्ट हुयो, ज़ियाउल हक़ उन सॼे खे टोड़े मरोड़े फिटी करे छॾियो हो, छो त जेका स्ट्रेटजिक डेप्थ हुई उहा हुई। हिन वक़्तु प्रॉब्लम छा आहे? हिन वक़्तु मसइलो इहो आहे त जेका अयाज़ साहब ॻाल्हि कई आहे, इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां सभिनी सां। पर हिते प्रॉब्लम इहो आहे त इन सॼे ते असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे त इहा छा पाकिस्तान जी गवर्नमेंट जी हिन वक़्तु कैपेसिटी आहे त महीने में 44 लख टोटल इमिग्रेंट्स आहिनि, जिन मां 14 लख जेके रजिस्टर्ड उहे आहिनि जेका अयाज़ साहब ॻाल्हि करे थो, मां हुन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। उहे रजिस्टर्ड आहिनि जेके कूड़े सचे कम में आहिनि, पर उन्हनि खे हलो ॿधो 14 लख आहिनि जेके नेट में आहिनि। उन खां पोइ तव्हांजा ॿिया जेके माण्हू आहिनि, कोई सम्झो त पंहिंजा 26 लख खनि माण्हू जेके आहिनि, उहे तव्हांजा माना आउट ऑफ उन जे आहिनि। 1951 वारो जेको UN कन्वेंशन आहे फॉर रेफ्यूजीज़, उहो इन जो बुनियादु आहे। उहो इन जो बुनियादु आहे। हाणे उन बुनियाद तहत उहे उन में जेकॾहिं स्टेट को वठंदी त इहे जेके 26 लख माण्हू फौरी तौर ते इहे माण्हू मुल्क मां निकिरणु घुरिजनि फौरी तौर ते। पोइ तव्हां 14 लखनि जो हिसाब किताब कयो था, उन में UN तव्हांखे हेल्प करे थी या उन्हनि जी कीअं। पर तव्हां ईअं कयो, तव्हां लाॻीतो उन्हनि खे उते ई पंहिंजो हिकिड़े मख़सूस शहरनि में, मख़सूस सूबनि में, मख़सूस कराची में उन्हनि खे आंदो। ऐं कराची में हिन वक़्तु इहा सूरत हाल ईअं आहे त माना असांजी जेका स्टेट जी कैपेसिटी आहे, तव्हां उहा ॾिसी सघो था पिया त उहा इहा कान्हे का धाड़ियलनि खे ई कढनि। त हीअ 44 लख माण्हुनि जी सूरत हाल ॻाल्हि ॾाढो आइडिया ज़बरदस्त आहे। इनखे मां बि अयाज़ साहब ऐं भट्टी साहब वांगुरु ऐं डॉक्टर अयूब वांगुरु बिल्कुलु इन ते आहियां। पर मां इन टेक्निकलिटीज़ ते गौर थो कयां। इहो एम्बिशियस क़िस्म जो ऐलान आहे, ऐं इन ऐलान में प्रॉब्लम इहो आहे त 3-4 महीननि ताईं इन ते वठ पकड़ हलंदी। पोइ जेके निकिरी सघिया, जेके ॿधा कया, पर इलेक्शन खां पोइ जीअं ई जेका असांजा जेके नेशनलिस्ट जेके पख्तून पार्टियूं आहिनि कुझु, उहे इन ते एतिराज़ कंदियूं ऐं उन्हनि खे आणींदा। ॿियो मसइलो इहो आहे, अफ़गानिस्तान जी सूरत हाल जेका आहे वर्ल्ड ओवर रिकग्नाइज़ कान्हे का। रिकग्नाइज़ न हुजण जे करे इन जो प्रॉब्लम आहे त ह्यूमन राइट्स जूं वायलेशन्स तमामु वॾे पैमाने ते औरतुनि जे ख़िलाफ़ उन ख़िलाफ़ आहिनि। इन करे पाकिस्तान जेकॾहिं इहो हिकिड़े धक सां कंदो त पाकिस्तान खे तमामु वॾो इंटरनेशनल बैकलेश ईंदो। ऐं उन बैकलेश करे मां सम्झां थो त इहो कमु जेको महीने वारो आहे, इहो त ख़ैर एक्सटेंड थी वेंदो, पर इहो सालनि जो कमु आहे, महीने जो कमु कोन्हे। सालनि में प्रॉब्लम इहो आहे त पॉलिटिकल विल सालनि ताईं जेका तव्हांजो जोश आहे इहो जारी रहे, त इहो जारी रहंदे मूंखे नज़र नथो अचे पियो। इन करे मां सम्झां थो त इहा ॻाल्हि अॻु में थी आहे। 2017 जे सेंसस दौरान मां एज़ अ नेशनल ऑब्ज़र्वर हुयुसि, त असां हुते वियासीं पिए त हुते जेके आर्मी जो हिकिड़ो माण्हू हुयो, जेके सेंसस करण वारा हुन सां गॾु हुया, उहे जेके आहिनि से चेक कनि पिया कार्ड हुननि जा अफ़गाननि जा। अटक में उते असां ॾिठो त उन्हनि जा फौरी तौर ते उन्हनि खे ॿुधायो त भई फलाणनि कार्ड कोन्हनि के। उतां खां पोइ FIA ISI जेके बि मुतलक़ इदारा हुया उहे अची उन्हनि खे ॿधी विया हुया। पर मोस्टली जेके माण्हू पंजाब में रहनि था उहे आहिनि जेके इहे 14 लख रेफ्यूजी आहिनि, जंहिंजो स्टेटस आहे मालूम आहे। मूं पाण ऑब्ज़र्व कयो उते उहे आहिनि। असां वटि जेको कराची में माण्हू आहे, उहो माण्हू उहो आहे जेको बॉर्डर क्रॉस करे आयो आहे ऐं बॉर्डर क्रॉस करे वञे थो, अचे थो आराम सां।
उहो हुनखे पासपोर्ट जी ज़रूरत कान्हे, हिते वञणु कार्ड ठहियल आहिनि, उते बि ठहियल आहिनि। न रुॻो इहो, पर जेका इहा ॻाल्हि अयाज़ कई आहे, इहा ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त जंहिंखे तव्हां रेफ्यूजी स्टेटस ॾिनो आहे उहो इन क्लेम ते आहे। 14 लखनि जी ॻाल्हि रखूं जेके लीगल आहिनि तव्हां वटि, उहे लीगल इन स्टेटस ते आहिनि 1951 जे पंहिंजो रेफ्यूजी कन्वेंशन तहत। त असांखे हुते ज़िंदगी ख़तरो आहे, उन करे असां नथा वञी सघूं पिया, ऐं साॻे अचनि वञनि पिया, तव्हां पासपोर्ट चेक कयो, उन ते लॻल आहिनि। हाणे सुवाल इहो बाक़ी जेके बचियल माण्हू आहिनि उहे 1951 वारो जो कन्वेंशन आहे उन्हनि लाइ छा थो चवे? उन्हनि लाइ उहो कन्वेंशन चए थो उहे कंहिं बि वार क्राइम में शामिल न हुजनि, कंहिं बि पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल क़िस्म जे उन में पंहिंजो उन में क्राइम में शामिल न हुजनि, ऐं अहिड़े कंहिं बि उन में शामिल न हुजनि, उन्हनि ते माना इतलाक़ थींदो। उन्हनि ते न थींदो जेके क्राइम कनि, ड्रग्स खपाइनि उहे कनि, उन 1951 जो रेफ्यूजी कन्वेंशन न थींदो उन इतलाक़। पर तव्हां वटि 44 माण्हुनि खे कढण लाइ केतिरो फोर्स खपे, केतिरी स्पेशलाइज़ेशन खपे, केतिरी ट्रैकिंग खपे, इहो सॼो बंदोबस्तु मूंखे नज़र नथो अचे त इहो थी वेंदो। जेकर थी वञे त ज़बरदस्त आहे, पर हिन वक़्तु तव्हांजो जेको सोशल फैब्रिक आहे उहो एतिरो त कॉम्प्लिकेटेड थी वियो आहे असांजो, जो उनखे ऐं कॉम्प्लिकेट करण वारी इस्टेब्लिशमेंट आहे, न का पॉलिटिकल पार्टी आहे, केरु मां ज़िम्मेवार सिर्फ़ु पॉलिटिकल इस्टेब्लिशमेंट पाण आहे, ऐं हिनखे इस्टेब्लिशमेंट पाण ठीकु करे उहा उनजी ज़िम्मेवारी आहे। पर मूंखे उन्हनि वटि जेका बिल आहे, पॉलिटिकल बिल आहे, उहा थोरे अरसे लाइ जेको डॉलर बालर किरियो आहे, उन सूरत हाल यादि थी नज़र पे आई त वञी मुल्क क्रम्बल थी वेंदो, उनजे करे थोरी ॾेखारी वई आहे। पर जीअं इकोनॉमिकली थोरो स्टेबल थी वेंदो न पाकिस्तान, इहे सभु मामला उते उते हलिया वेंदा, का बि सूरत हाल न थींदी। छो त पार्लियामेंट ऐं छो त वोट, पॉलिटिकल पार्टीज़ उहे सभु अंडरमाइंड आहिनि, उन्हनि जी का बि मतिलबु हैसियत कान्हे का मुल्क में इस्टेब्लिशमेंट आहे, ऐं इस्टेब्लिशमेंट वर्सिस इस्टेब्लिशमेंट आहे, ॿियो केरु कोन्हे को। इन करे इहो जेको रेफ्यूजीज़ वारो मामिलो आहे, इहो क्राइम बि आहे ऐं सभु कुझु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, इन रेफ्यूजी जे अचण वञण जे पुठियां तमामु वॾी इकनॉमिक्स आहे। देयर इज़ नो फ्री लंच इन इकनॉमिक्स। कुझु माण्हू उन मां किथे न किथे अरबपति थी रहिया आहिनि, ऐं इन जी एविडेंस आहे। इन एविडेंस आहे जेका असांजी मीडिया में ईंदी रही आहे, त इहे जेके इंचार्ज आहिनि इन्हनि चौकियुनि जा, इन्हनि हदुनि जा, इहे सभु अरबपति थियनि था। इन मतिलबु आहे त मई क़ुर्बानी जो ॿकरो त थींदो आहे, पंहिंजो नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी ऐं ॿिया जेके सियासतदान आहिनि न, बिल्कुलु ठीकु आहे, उहे बि आहिनि, पर जेका करप्शन नेशनल लेवल वॾी थींदी आहे, उनजो को ज़िक्र किथे बि न थींदो आहे। उनजे पुठियां तमामु वॾी इकनॉमिक्स आहे। इन करे मां सम्झां थो इहो ऐलान आहे, इन में को ईअं 50,000 ताईं माण्हुनि खे थोरो ॾंडियूं बंडियूं लॻंदियूं ऐं वेंदा, बाक़ी हितां को बि वञण वारो कोन्हे को, इहो रेस्ट एश्योर्ड। या थी सघे थो इन मामले खे उथारे करे वरी कुझु रेवेन्यू जेको आहे उहो जनरेट थी सघे। इन ते प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब जी राय शामिल कंदा। डॉक्टर साहब, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहिब हिकु ॻाल्हि इहा कई त तमामु घणी फोर्स खपे, ऐं हल्की फुल्की पुलिस या ॿियनि मामलनि में जेके किरदारु अदा कनि था पिया, उन्हनि जो कमु न आहे, उन्हनि जी बस जी ॻाल्हि न आहे। पर अहम मामिलो इहो आहे त IB आहे, उनखां पोइ कोर हेडक्वार्टर्स, नादरा, FIA, ISI ऐं उनखां पोइ MI जेके आहे, इन्हनि समूरनि एजेंसीज़ खे इन्वॉल्व कयो वियो आहे कमेटी में, जेके अमल दरामद जो जाइज़ो वठंदियूं। ऐं वरी हिन दफ़े मामिलो को हल्को फुल्को न आहे। डॉलर जी स्मगलिंग जे करे, कणिक खंड जी अफ़गान बॉर्डर तां स्मगलिंग जे करे जेको मुल्क जी मईशत खे नुक़सानु पहुतो आहे, इन जे करे मुल्क जे वॾनि पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त सम्झो पिया इन जो को खड़ते निकिरंदो। कारे नाणे जी ख़ासि तौर ते जेका मां ॻाल्हि कई, उनजी रोकथाम थी सघंदी सर? उम्मीद करे सघिजे थी महताब, पर असुल जेको मसइलो इहो आहे त जेके मुलविस पाण इन में रहिया आहिनि, माज़ी में तव्हां नादरा जो रिकॉर्ड खणी ॾिसो, ख़ुदि नादरा पंहिंजे केतिरनि ऑफिसरनि खे उन ॾोह में मुलज़िम करार ॾिनो जिन परॾेहनि जा शिनाख्ती कार्ड ठाहिया। जॾहिं मुला मंसूर जो पासपोर्ट ऐं शिनाख्ती कार्ड उनजे ड्रोन हमले खां पोइ निकितो त पाकिस्तानी आहे, त तॾहिं उनखां पोइ नादरा में ऐं फॉरेन ऑफिस में जेका असां थरथलो मची वियो, ऐं उन्हनि सॼा उहे पोइ जॾहिं रस्ता कढिया, उनखां पोइ ख़ुदि हिते कराची जे अंदरि 2-3 हिकिड़ा ऑफिसर नादरा जा गिरफ़्तार कया विया, जेके पैसनि जे एविज़ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, उन में सिर्फ़ु अफ़गानी न, बंगाली, बर्मी, अलाए किथां किथां जे ॿियनि मुल्कनि जा उन्हनि जा शिनाख्ती कार्ड ठाहींदा रहिया। त अहिड़े क़िस्म जी जेका शइ थिए थी, उन में ख़ुदि इदारा जॾहिं मुलविस हुजनि था, तंहिंजे करे ॾुखियो बणिजी थो पवे। ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त पाकिस्तान में जिते ख़ुदि पंहिंजे मुल्क जी सेंसस जेका आहे उहा साफ़ शफ़ाफ़ न थी सघंदी हुजे, त अहिड़े मुल्क में उहा डेटा
जंहिंखे रिफ्यूजीज़ अफ़गान चऊं ऐं उहे जेके हिन वक़्तु असांजे अंदरि ज़िम थी विया आहिनि, केतिरा तव्हांखे अहिड़ा बि मिलंदा जेके हिते पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदे उते जूं मक़ामी ॿोलियूं बि सिखी विया आहिनि, उहे ॿोलियूं बि ॻाल्हाइनि था। उन्हनि खे न रुॻो शनाख़ती कार्ड आहिनि, पोइ उहे त हाणे लटा कपिड़ा बि तव्हांखे उहे पातल मिलंदा। तव्हां शिकारपुर वञो, सुल्तानकोट जे ॿाहिरां तव्हांखे पूरो हिकिड़ो ॻोठु मिलंदो जेको अफ़गानियुनि जो ॻोठु आहे। उहे सभु जहिड़ो तव्हांखे सिंधी लॻंदा ऐं उहे हू पठान पुराणा पठान कोन्हनि दुरानी जा ऐं ॿिया जेके हुते कीड़ी अता मोहन में वेठल आहिनि शिकारपुर में, पर ही सुल्तानकोट में नओं हिकिड़ो ॻोठु। ईअं ई केतिरनि ई ॿियनि शहरनि में, ख़ुदि हिते हैदराबाद में तव्हां अचो, हैदराबाद में पठान ॻोठु तव्हांखे वाटर पंप स्टेशन खां पोइ मिलंदो। हिते सभु अक्सरियत असांखे यादि आहे त इहे उहे ई अफ़गानी हुया जेके अॼु हींअर हिते जहिड़ो मक़ामी थी विया आहिनि। त इहो सॼो या कोटड़ी जे पासे, कोटड़ी जे पासे सॼो कारोबार जेको डंपर, लोडर ऐं जेका मशीनरी हेवी स्क्रैप जी जेका पत्थर टोड़ण जी या खाचुनि खणण जी, हाईवे जे ॿिन्ही पासनि ॾे ख़ान मोटर्स खां वेंदे इहो सॼो कारोबार जेको आहे उहो इन्हनि ई परॾेनि जे हवाले थियल आहे। इनाम साहब, ॻाल्हि ॿोल करण जे लाइ वधीक वक़्तु खपे, पर प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम में वरी वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। थैंक यू सो मच प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह पलीजो साहब असांखे जॉइन कयो। थैंक यू सो मच। नाज़रीन, परॾेहनि खे मुल्क निकाली ॾियण जे लाइ 1 नवंबर ताईं जी डेडलाइन ॾिनी वई आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कईसूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, ॾींदा अल्लाह निगहबान।